सा हुजरो हो उन्हीं खे का अचानक बाह लगी वई साईं जा असा भी मुरीद भजंदा आया साईं बाह साईं नमाज में बिठो आ हुनने हिम्मत जन के ज़बान ते हिकड़ी दिल में भी इहो वाहे मुनाफिक पो नबी जे असहाबन चयो त असा मुनाफिक के किए सुञाणदा होयासे जो जने मौलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते 500 देगी उन्दाहे तू गरीब आना रात जो किलो चढ़न जो वठी भिजाए रख सुबह जो रंदे नंढड़न बारन के गरीबन में विरायत है मुझे महबूब जो मिलाद थव ता उए बिरयानियों सरदा हलवा कस्टर फ्रूट पो पहुंचंदा अग में तुझा मोहब्बत वाला चना हुजूर वट पहुंचंदा जो जेके आयतूं काफिरन मुशरिकन बुतन जे मुज़म्मत में रब नाज़िल कयूं सुभान अल्लाह उए वरी नबियन वलियन ते इस्तेमाल कंदा है मां नथो चवा हजरत अब्दुल्ला बिन उमर थो चवे रख में अमानत रखियो सुभान अल्लाह जेड़ी मल जो आदम अलैहिस्सलाम जे पुश्त मुबारक में अमानत थी आयो रहायाई तोखे सजदे कंदन तसुम्मा अस्कना नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ज़हर आदम फसारतल मलाइकतु तक़िफु खल्फहु सफूफन यनजुरून इला ज़ालिकन नूर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान निको तो बीबी हाजरा थे अल्लाह रहम करे पत्थरड़ा खणी चौधारी पे चबे जम 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 सुभान अल्लाह मता हेडे होडे हलियो बनी इते बीर सुभान अल्लाह नबी साईं तो फरमाए थे जकरे बीबी हाजरा इन पानी के जम 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 न जबे हां तो सॼी दुनिया में यो पानी फैलजी वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सिद्दीक के असा अज नौ कम कंदे डिठो आहे सुभान अल्लाह केड़ो कम कंदे डिठो थव चई जेडी मन हजरत बिलाल अजान में अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह चयो त अबू बकर नान के चुमी आई अखन ते रखी आई कुर्रतु ऐनी बिक या रसूलुल्लाह चयो त महबूब तू मुझे अखन जो ठारा आज जिन सजो मानू तडे त मा बिरू बिंदर वेही कयास इंसान वर्तला उन समो मना फिरूह अल्लाह ताला फरमास ठीक आ डाडो आदम अलैहिस्सलाम जन्नत में सुम्हियो पियो हो ओ हेडो खबे पासे नो जेका लुंडी पासरी आ उनिया मो अल्लाह ताला डाडी हवा के पैदा कर आबाद थे महबूब जो मिलाद कर थोड़ा घड़ा कुछ नहीं कड़ा पंज यार के प्यो याद कर सुभान अल्लाह अज जा बजा हर मुल्क में हर कहे हबीब जो काज क्यों अज जा बजा हर मुल्क में हर
के हबीब जो खा झुक्यो आ तू भी शाहनशाह जो आ तू भी शाहनशाह जो गाए शुगुल दिल शाद कर थोड़ा घना कुछ नहीं कड़ा तलबी त घर आबाद थे महबूब जो मीलाद कर थोड़ा घना कुछ नहीं कणा पंहिंजे यार खे पियो शाद कर पहला विझी प्यारो पलंगो उन्नते वरी खुशबू खिंडरा पहिरां विझी प्यारो पलंग उन ते वरी खुशबू खिंडरा पहला विझी प्यारो पलंग उनते वरी खुशबू खिंडरा पहरा विझी प्यारो पलंग उनते वरी खुशबू खिंडरा इंशा अल्लाह ईंदुई पुनलो इंशा अल्लाह ईंदुई पुनलो पंहिंजो पको एतकाद कर थोड़ा घना कुछ नहीं कणा पंहिंजे यार खे पियो याद कर त घर वतक़ल्लुबक फ़िस्साजिदीन सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश्शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मुक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला व बारिक व सल्लिम। नबी की बज़्म सजाना तुम्हें मुबारक हो, रसूल पाक का आना तुम्हें मुबारक हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा की खास इनायत है अहले सुन्नत पर नबी का जिक्र सुनाना तुम्हें मुबारक हो। खुशी से महफिल मीलाद मुस्तफा करके गमो अलम को मिटाना तुम्हें मुबारक हो। सुभान अल्लाह। जहाँ जिक्र हबीब होता है खुद खुदा भी करीब होता है।
उनकी महफिल में बैठने वाला आदमी खुश नसीब होता है। मां पांजे तरफ खां जमात अहले सुन्नत मोहम्मद शरीफ हकड़ो वारन के मुबारकबाद पेश तो करा जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन पांजे महबूब जे सदके तमा असा के बिनी जहानन में भलायूं नसीब फरमाई दो। नबी पाक अलैहिस्सलात व सलाम जी जॾहिं विलादत बा सआदत थी त नबी असाईं जो सॻो चाचो हो अबू लहब। पोइ उन्हीअ जी बानी हुई सुवैबत। जेड़ी महिल जो महबूब जी विलादत बा सआदत थी ऐं चेहरो अनवर महबूब जो ॾिठई त भॼंदी आई डुड़ंदी आई। अचे अबू लहब खे चयई त मुबारक हुजई अल्लाह साईं भाइटियो तोखे ॾिनो आहे पर अॼु ताईं मुंहिंजनि अखियुनि अहिड़ो सुहिणो न ॾिठो आहे। त अरबन जो रवाज हूंदो हो सरदार हा नवाब हा पोइ जेको ॿाहिरों अचे को का ख़ुशख़बरी ॾींदो हुयुनि त उन्हनि खे कुझु न कुझु इनाम ॾींदा हा। जेड़ी महिल जो इन्हीअ बानीअ अबू लहब खे अचे ख़ुशख़बरी ॾिनी त इहा आंगुर जो इशारो करे चईंसि त मां तोखे आज़ाद करे छॾियो। आज़ाद थी वई। पोइ जॾहिं मदीने जे साईं पंहिंजे नबूवत जो इज़हार फरमायो इहो इज़हार हो न त पाण फरमायो थन तो कुंतु नबिय्यम आदम बैनल माए वत्तीन। हजरत आदम अलैहिस्सलाम जैमो इंसान पैदा थिया बशर पैदा थिया आदमी पैदा थिया महबूबा फरमान पिया त उहो अञा मिटीअ पाणीअ जे दरमियान हुयो ठही तयार न थियो हो त असां अॻे ई नबी हुयासीं। इहो वा असांजे सरदार जो मकाम। हे जेड़ो देश हो पुनल तेड़ो वेस करे आयो। अल्लाह ताला मोकलिस महबूब वञ जेके तोखे सुञाणंदा उन्हनि जे लाइ जन्नत आ जेके तोखे न सुञाणंदा उन्हनि जे लाइ जहन्नम आ। जेड़ी महिल जो साईं करीम ने इज़हार कयो सभिनी मके जे कुरैशन खे घुराए करे त कब्र में अचे वियो अबू लहब। जी त तू असांखे इन्हीअ जे करे तकलीफ़ ॾिनी आहे त तूं अल्लाह जो रसूल आहे ऐं असांजा हे ख़ुदा जेके आहिनि से कूड़ा आहिनि। ये महबूब ते हथ सिधो कयईं त अल्लाह ताला उन्हीअ खे फरमायो कुरान में त तब्बत यदा अबी लहब व तब्ब मा अग़ना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब वम्रअतुहु
हम्मालतल हतब फी जीदहा हब्लुम मिन मसद। अरे अबू जहल ये तो जा बई हथ भजन अज ताईं भी जानम में हथ भगल अथस जो तू मुझे महबूब ते हथ खयो आ आई इन्हीअ खे पंहिंजो कमायल माल मौरूसी मिल्कियत भी कम न आई आई अन करीब इहो जहन्नम वारी जी बाह में दाखिल थी। माना सजी आयत मुबारक हिनीअ जे मुज़म्मत में अल्लाह ताला नाज़िल कई। बाबा ठीक आ न पो जॾहिं अबू लहब मरी वियो अबू लहब मरी वियो त फलम्मा मात अबू लहबिन रअयतुहु फी मनामी बअज़ अग़लिही बिशर्र हुलियतिन हैअतिन क़ाल लहू माज़ा लक़ीत। जॾहिं अबू लहब मरी वियो त उन्हीअ जे घर वारनि मां उनखे ख्वाब में ॾाढे बुरे हाल में ॾिठो। काल लघु माज़ा लक़ीत पुछई त कर ख़बर छा गुज़री सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त काल अबू लहब चयो अबू लहब तलम अलक बअदकुम खैरन अन्नी सकैत फी हाज़िही लिइताक़ती सुवैबत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अबू लहब चयो त तव्हां जे जुदाईअ खां पोइ मूंखे खैर नसीब न थियो आहे, सुभान अल्लाह। चङाई नसीब न थी आहे। बाक़ी हाओ हिन आंगुर मां मूंखे पाणी प्यारियो वेंदो आहे पो मुझे अज़ाब में घटताई तखफीफ थींदी आहे। छो जो मां इन आंगुर जे इशारे सां नबी साईं जे विलादत बासादत जे ख़ुशीअ में हीअ इशारो करे आज़ाद करे छॾियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मरहबा मरहबा। आज़ाद करे छॾियो हो। पर पोइ त मां न सुञातो मरी क़बर में आयो आहियां बस हाणे इन आंगुर मां पाणी मिलंदो आहे सूमर जे ॾिहाड़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो मुंहिंजे अज़ाब में घटिताई थींदी आहे। ऐं उन्हीअ खां बाद में वरी ॿी रवायत ॿुधो इन्नल अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी साईं जो चाचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चवे तो त लम्बा मात अबू लहबिन रअयतुहु फी मनामी बअद हौलिन फी शर्र हालिन। सुभान अल्लाह। अबू लहब मरी वियो पो मां उन्हीअ खे 1 साल खां पोइ ख्वाब में बुरे हाल में ॾिठो। फ़क़ाल मां लक़ीत। नबी जो चाचो हज़रत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए त पो
इहो चवंदे मां ॿुधो त बअदकुम राहतन इल्ला अन्नल अज़ाब युखफ़फ़ अन्नी कुल्ल यौम इस्नैन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हांजे जुदाईअ खां पोइ मूंखे आराम नसीब न थियो आहे, बल्कि सख्त अज़ाब में गिरफ्तार आहियां। इन्हीअ खां कॾहिं छुटकारो नथो मिले, लेकिन सूमर जो ॾींहुं ईंदो आहे त मुंहिंजे अज़ाब में तख़फ़ीफ़ कई वेंदी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहे ॿई रवायत हिक ॿिए जूं वज़ाहत कनि थियूं ऐं सनद सां हदीस है। सनद सां हदीस उन्हीअ खे चइबो आहे जो कहीं भी शारिह उन हदीस ते जरह न कई हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। मुहद्दिसन, मुफस्सिरन, फकीहन, मुअर्रिखन, बुजुर्गान दीन वलियन कहीं भी इन्हीअ हदीस जे मथां जरह आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या सनद सां हदीस आहे। वहाबिन खे चओ त ख्याल करे ॻाल्हायो। सुभान अल्लाह, सुभान। ज़बान ते लगाम ॾियो। चवंदा आहिनि त अबू लहब जी सुन्नत था अदा कनि। इहो केॾो इल्ज़ाम आहे सुन्नत जमायत ते। ॿुधो, अबू लहब नबी साईं जे ख़ुशीअ में बानीअ खे आज़ाद कयो। पंहिंजे अना जे लाइ त जीअं माण्हू वाह वाह कनि। ऐं अबू लहब नबी साईं खे भाटियो समझी ख़ुशी कई ही न रसूलुल्लाह जे हुजण जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं असां नबी साईं जी ख़ुशी रसूलुल्लाह जे हुजण सां कंदा आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुन भाटियो समझी ख़ुशी कई। सुभान अल्लाह। ऐं हो दुश्मन हो, असां गुलाम आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा, मरहबा, मरहबा। ऐं अबू लहब काफिर हो, असां मुसलमान आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं हिक दुश्मन ऐं काफिर खे महबूब जे विलादत करण जे ख़ुशीअ में एतिरो फ़ाइदो पहुची रहियो आहे त जेके सरकार जा ग़ुलाम आहिनि उन्हनि खे ग़ुलामीअ जे नाते सां केतिरो फ़ाइदो पहुचंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जन भी महबूब जो मिलाद कयो। अल्लामा मुहद्दिस इब्ने जोज़ी रहमतुल्लाह अलैहि लिखियो त वजअल लिमन फरह बिमौलिदिही हिजाबम मिनन नार
वस्तवा वमन अनफक फी मौलिदिही दिरहमन कानल मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाफ़िअम व मुशफ़्फ़आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा, मरहबा। ये मुहद्दिसती गुज़रिया है। चयई त जंहिं नबीअ जे मिलाद जी ख़ुशी कई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह उहा ख़ुशी सुन्नत जमायत वारा कंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लामा इब्ने जोज़िया फरमायो त जंहिं मिलाद जी ख़ुशी कई त उहा ख़ुशी दोज़ख जी बाहि जे लाइ पर्दो बणिजी पवंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भित निकिरी वेंदी। जहन्नम मिलाद वारे खे ॾिसी कोन सघंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन्हीअ खां पोइ अल्लामा इब्ने जोज़िया लिखियो त जंहिं शख्स नबीअ साईं जे मिलाद में हिकु दिरहम ख़र्च कयो, हिकु दिरहम ख़र्च कयो, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माना हिकु रुपयो समझो त अल्लामा इब्ने जोज़ी तो फरमाए पियो त नबी साईं क़यामत में इन्हीअ जी शफ़ाअत फरमाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मरहबा, मरहबा। शफ़ाअत फरमाईंदो जेका क़बूल हूंदी। सुभान अल्लाह। ये आहिनि मिलाद करण वारे जे लाइ फ़ाइदा। मरहबा, मरहबा। सुभान अल्लाह। ॿियो अमल ख़ुदा क़बूल करे व न करे व पर मिलाद क़बूल ई क़बूल थव। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। खुदा तबारक व तआला भी इबादत कबूल करे व या न करे व पर दिल पर जो दुरूद कबूल ही कबूल तब। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान। ये बकमर को कयो बा सेरा दी पाओ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कहीं इबादत में रियावा, कहीं हज में उम्रे करण में हराम जा पैसा है। भाई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हकीकत है, हकीकत है, हकीकत। ब्याज जा पैसा है। बीठो नमाज में या त माल दे ख्याल अलाए में मिड़ी अलाए न मिड़ी। सुभान अल्लाह, सुभान। मां हिकिड़ो इक़बाल जो शेर अजीब ग़रीब लिखी आयो आहियां पर अञा यादि न करे सघियो आहियां जो राति ॾींहुं हली हली थकिजी पियो आहियां। उन्हीअ जी माना इहा आहे त ऐं इक़बाल तूं नमाज़ त पढ़े थो पर कॾहिं इहा नमाज़ तोखे काफ़र न करे विझे जो तूं झुके हिकिड़े तरफ़ थो वरी सोचे ॿिए तरफ़ थो। भाई भाई भाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इक़बाल कॾहिं तोखे इहा नमाज़ काफ़र न करे विझे जो तूं झुके हिकिड़े तरफ़ थो ॿिए तरफ़ थो। भाई भाई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बहरहाल इहा खुशखबरी सुन्नत जमायत जे लाइ नमाज पढ़ो पोइ अल्लाह के वास्तो नबी साईं जो विझो त रब मुंहिंजा हाणे मुंहिंजा डिंगड़ा फिटड़ा सजदा क़बूल कर रसूल जे सदके। आमीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
सुभान छो त जेका मां नमाज़ पढ़ी असां अलीअ वारी त नमाज़ कोन पढ़ी सघंदासीं, हाय हुसैन वारी नमाज़ त कोन पढ़ी सघंदासीं, महबूब सुभानीअ जहिड़ी ज़ैनुल आबिदीन जहिड़ी त नमाज़ असां न पढ़ी सघंदासीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जो जंग जे मैदान में मौला अलीअ खे तीर लॻो पिन्नीअ में, असाब कढन पिया हुयो त शेरे खुदा पर तकलीफ़ पई अचेसि, पोइ पाण फरमायूं त मां जॾहिं नमाज़ में बीहां त पोइ इहो तीर कढ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला अली नमाज में बीठो, वॾी तकलीफ़ सां असाबनि तीर कढियो, मुसलो रत सां भरिजी वियो, सलाम वरायूं, पाण फरमायूं त रत छाजो तव्हांजो तीर कढियोसीं, चवे थो त रब जो कसम आहे मूंखे का ख़बर नाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आई जेको वरी अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदो, काफर हुजे मुनाफिक हुजे, इन्हनि ॿिन्ही सां जिहाद करण जो क़ुरान में हुकुम नबीअ खे अल्लाह कयो आहे। जीअं काफर यहूदी ईसाई हिंदू ऐं मुनाफिक उहे जन खे ज़बान ते हिकिड़ी दिल में बि इहो वाहे मुनाफिक, पोइ नबीअ जे असहाबनि चयो त असां मुनाफिक खे कीअं सुञाणंदा हुयासीं, जो जॾहिं मौला अलीअ जो ज़िक्र कयूं, जमाल जो, कमाल जो, दीन जो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उन्हीअ जे पहलवानीअ बहादुरीअ जो, खंदक में हीअं विढ़ियो, खैबर में हीअं लड़ियो, सुभान अल्लाह। त असां ॾिसंदा हुयासीं त जंहिंजा बूथ ख़राब थींदा हा, असां सम्झी वेंदासीं त इहे मुनाफ़िक़ आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त मुनाफ़िक़ यज़ीद वॾो, उन्हीअ सां इमाम अली मक़ाम लड़ियो, पर नबीअ सां इहो फरमायो त जेको ख़ुदा जे दीन जे लाइ विढ़ंदो, उन्हीअ जो पहिरियों फुड़ो रत जो ज़मीन ते पोइ किरंदो, अॻ में रब दीदार कराईंदो। त जंहिंखे रब दीदार कराए, उन्हीअ खे धकनि जी, तलवारुनि जी, तीरनि जी का ख़बर न हूंदी आहे। जीअं इक़बाल चयो त कातिल लॻीन मस्त था खंजर के वार में, पर आशिक हुसैन मस्त था दीदारे यार में। अहिड़ी नमाज़ में असां त कोन पढ़ी सघंदासीं। ज़ैनुल आबिदीन पे नमाज पढ़ी, ऐं यज़ीद जे कैद खाने में जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो त हर रात 500 नफ़िल पढ़ंदो हो, माना 1000 रकात। वो ज़ैनुल आबिदीन जॾहिं नालो ईअं पियुसि, माना आबिदन जो सिंगार। पोइ नमाज़ बीठो पियो पढ़े, साईं जो गुबर सां हुजड़ो हो, उन्हीअ खे का अचानक बाहि लॻी वई। साईं जा असाबी मुरीद भॼंदा आया, साईं बाहि साईं बाहि। साईं नमाज में बीठो आहे, हुननि हिम्मत करे बाहि त विसाए विधी, साईं सलाम वरायो। अबाए छो माण्हू आया हो? चई साईं तव्हांजे हुजरे खे बाहि लॻी वई, सॾ कयासीं पर तव्हां नमाज़ में हुयव, बाहि विसाए विधी अथसि। त इमाम ज़ैनुल आबिदीन जवाब ॾिनो त अदा
तवा दुनिया जे बाहि खे पे विसायो असां जहन्नम जे बाहि खे पे विसायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा 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 ऐं महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी जंहिंजी यारी पिया मल्हायो हाय सुभान अल्लाह इन्हीअ 40 साल लॻो लाग सोमहणीअ वारे वुज़ूअ सां सुबुह जी नमाज़ पढ़ी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ इन्हीअ ते बि त के रब जा रंग चढ़िया हूंदा या न करोड़ 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 पोइ इहो पीरनि जो पीर न हूंदो तॾहिं तो जहिड़ो हूंदो हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह सही वाह बेशक ऐं 15 साल लॻो लाग सोमणीअ जी नमाज़ पढ़ी बरकातूं नफ़ल नियत करे महबूब सुबहानी पर कीअं हिकिड़ो पेर नुख ते ॿियो पेर हेतिरो मथे हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अलम तो पढ़ी ऐं अलिफ लाम खां क़ुरान शुरू करे जॾहिं वनास ते 30 सिपारा पूरा कंदो हो त खयल पेर नुख ते पोइ रखंदो हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं इहे 15 साल मुसलसल हाय हाय अखुल कम कराई थो हाय एड़े जान सादा खौसो सुधरो सुभान अल्लाह इन्हनि बेवकूफ़नि जटनि जाहिलनि जे चक्कर में न अचो सुभान अल्लाह सुभान बक शक्कर गो कम ई इहो अथनि ॿियो कहिड़ो अथनि हालात बेटाईअ साईं जो रिसालो सुर थनासरीअ में 25 शेर बेटाईअ अब्दुल कादिर जीलानीअ जे शान में चया आहिनि रिसालो असां वटि पियो आहे सुभान अल्लाह ऐं मां उहे 25 ई शेर यादि करे छॾिया आहिनि सुभान अल्लाह सुभान सुभान हे चवंदा आहिनि त इमाम हसन जो पुटु हिकिड़ो कासिम जेको करबला जे मैदान में शहीद थी वियो पोइ हसनी सैयद कॾहिं आया लानत पवई तूं सैयदनि जे नस्ल खे थो ख़तम करणु चाहे हाय 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 आम जा हाय मजा 3 शेर भेटाई जा रुगो ॿुधो चवे तो द मीरा शाह मदद कर अचे औखी वेरा लिल्लाह लग लतीफ जय भर पाजी दे पेरा पाजी पाजी चे बुआ नौकर के हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान बेटाईअ जहिड़ो जवान तो चवे त मां तुंहिंजे दरवाज़े जो नौकर आहियां ॿियो कहिड़ी मां जो पुटु आहे जेको भौंके थो हाय सुभान अल्लाह सुभान मीरा शाह मदद कर अचे औखी वेरा लिल्लाह लग लतीफ चए भर पासी दे पेरा औलाद अली शेर कर का माड़ मुरीद सुभान अल्लाह ये बूथ तेरे सालो रखो बूथ ते औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर बेशर में तो बेटाई जबे बद मीरा शाह मदद कर दा सुनी दादी
आई अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हसनी सुभान हसनी है असांजो मगज न खा वञो बेटाईअ खां पुछ वञी हल मीरा शाह मदद कर दाग सुनी दादी। आई अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी। बादशाह बगदादी कर का माड़ मुरीद ते। टे शहर में दो बेटाए जब बद मीरा शाह मदद कर मुहियतीन मलही। आई अब्दुल लतीफ जो वसीलो तू फली। हसनी पीर हली। ॻाल्हियूं इहे कंदासीं जंहिंमें तोखे उफट मारे विझंदासीं। हसनी पीर हली। हसनी पीर हली कर का माड़ मुरीद ते। शाबाश मजो त अंदर ठारे वेंदो आहे तव्हांजी इश्क ऐं मोहब्बत। पर इहे ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हां भली 12 महीने रुगो महबूब जो मिलाद करायो कलाक ॾेढ तव्हांखे ॿुधाए वेंदासीं त तुंहिंजी बदमज़हब ते नज़र पवंदी त तूं ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ंदे। त असां जूं नमाज़ूं अहिड़ियूं कोन्हनि पर यार दुरूद नबी साईं वटि क़बूल आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त मीलाद भी क़बूल ही क़बूल आहे। आओ भली हिकिड़ो 50 100 500 देगियूं लाहे तूं ग़रीब आ न रात जो किलो चणन जो वठी भिजाए रख सुबह जो रंधे नंढड़न ॿारन के गरीबन में विराए त हे मुझे महबूब जो मिलाद थव त उहे बिरयानियूं ज़रदा हलवा कस्टर फ्रूट पो पहुचंदा अग में तुझा मोहब्बत वारा चणा हुजूर वट पहुचंदा। बस हाणे आयत मुबारक जो तर्जुमो कयां ताके थोड़ो मिलाद ॿुधायां महबूब जो। अध कलाक मनो कलाक तकीर थी वई आहे अञा मनो कलाक ॼाव थो। उन्हीअ में छा आहे त पाण खे तकलीफ़ भली अचे जेसि ताईं भत बि तयारु थिए। हा न ज़रूरी आहे नफ्स जो बि हक़ आहे खाइबो त ॻाइबो न। अच्छा भला मजी तकीर तव्हांखे वणे अथी अल्लाह रब्बुल आलमीन खुश रखे असांजे पीर भाई हाफ़िज़ दोस्त मोहम्मद हकड़ो के साईं मोहम्मद अनवर हकड़ो साहिब खे मोहम्मद यासीन कहिड़ो आहे हूं आहे न
अल्लाह ताला तो पाजे महबूब जे मिलाद में फरमाए द वतकल्लुबक फिस्साजिदीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इतो मौलू मिलाद शुरू थियो। अल्लाह ताला तो कुरान में नबी के फरमाए त रहायाई तोखे सजदे कंदड़न में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रहायाई तोखे सजदे कंदड़न में। वरी खुद नबी जे ज़ात फरमायो तलम यज़लिल्लाहु यनक़िलुनी मिन असलाब तय्यबह इला अरहाम ताहिरह मुसफ़ा वलम यल्तक अबवाय कत्तु सफ़ाहन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भाई तो बीमा ॾाढा पढ़ंदो आहियां। शाह जो रिसालो, आला हज़रत जो हदायक बख़्शिश ऐं इक़बाल। पर माण्हू असां खां बि पुछण वारा आहिनि। हीअ मां तक़रीर तव्हांखे कलाक ॾेढ जी अहिड़ी थो करे ॾियां जो दुश्मन जो वात बंदि थी वञे बसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हांखे नातियूं हाकिम सुठियूं ॿुधायूं। हाफ़िज़ बि ॿियो अञा तव्हांखे छा खपे। इल्म जो हक़ आहे त क़ुरान हदीस पढ़े। हाणे कंहिंखे बड़े न बड़े भाग अथसि पंहिंजा। सुभान अल्लाह। छो त तव्हां आयो सभु राग जा शौक़ीन। थोड़ो थोड़ो तव्हांखे लुकमो ॾींदासीं, घणो मजबूर न कयो। सही आहे न। अॻे ई वाह बि टिट ॾींदा था वतन पिया त तव्हांजा सुन्नी आलिम भई क़ुरान न पढ़ंदा आहिनि, रुगो बैत पढ़ी हलिया वेंदा आहिनि। असांजा मौलवी क़ुरान पढ़ंदा आहिनि, क़ुरान पढ़ंदा आहिनि, क़ुरान पढ़ंदा आहिनि। वठी त अचनि हेॾे त मसां त ॻाल्हाइनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़ुरान जो तर्जुमो कयो ग़लति। क़यामत जे ॾियारे असां त रहियासीं परे पर इहो क़ुरान तव्हांजे मथां कहारीअ जे कोरट में पटीशन दाख़िल कंदो। मुंहिंजा मौला हे जेके मुल्ला आया थी तुंहिंजे दरबार में इन्हनि मूंखे ग़लति इस्तेमाल कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहो ग़लति इस्तेमाल कीअं करणो आहे जो जेके आयतूं काफ़िरन मुशरिकन बुतन जे मुज़म्मत में रब नाज़िल कयूं सुभान अल्लाह। उहे वरी नबियन ऐं वलियन ते इस्तेमाल कंदा आहिनि। मां नथो चवां, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर थो चवे। ऐं इन्हनि ख़ारिजनि ते वॾी कावड़ हूंदी हुअसि। पोइ असाबनि पुछियुसि त भला छाजे करे? चई इन्नहुम इन तलकू इला आयातिन नुज़लत फिल कुफ़ार फजअलूहा अलल मोमिनीना। जेके क़ुरान में आयतूं मुशरिकन काफ़िरन बुतन जे लाइ ख़ुदा नाज़िल कयूं, इहे बेईमान शैतान वरी नबियन वलियन ते इस्तेमाल कनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं वरी ॿुधो, इन्हनि काफ़िरन ऐं मुशरिकन खे माण्हुनि चयो तॾहिं तव्हां इहे हथ जा बुत ठाहिया अथव, सोन जा, चांदीअ जा, पितल जा, लोह जा, मिटीअ जा, पथर जा। अरे इन्हनि खे तव्हां छो था सजदा कयो हथ जा ठाहे? चई त हे क़यामत में असांजी शफ़ाअत कंदा। त अल्लाह तबारक व तआला उन्हनि मुशरिकन काफ़िरन जो रद्द कयो। कहिड़ो? त क़यामत में इहे बुत
तवाजी शफाअत न कंदा शफाअत उहे कंदा जिनके मां रब इजाजत दींदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा ते ये आयतूं भी नबियन ऐं वलियन जे मथों इस्तेमाल कंदा आहिनि न बाबा न नबी कंहिंखे कम न ईंदा वलियन जी शफाअत कान्हे का सभु कंहिंखे पंहिंजा अमल छड़ा आहिनि अमल छड़ा आहिनि अमल छड़ा आहिनि अमल बि कया थी मोर वतकल्लुबक फिस्साजिदीन रहायाई तोखे सजदे कंदड़न में वरी नबी साईं फरमायो त अल्लाह ताला मूंखे हमेशा पाक पुश्त नहीं पाक रहमन में मुंतकिल कंदो आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो मुंहिंजा आबाऊ अजदाद ज़नाकारी बदकारी खां पाक ऐं साफ़ हुया सुभान अल्लाह मरहबा 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 अग में त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जो नूर पैदा करे ऐं आॾो विहारियईंसि त अग में आशिक़ हुई अल्लाह पाण थियसि रब फरमाइस त अंत इश्की व अन इश्कुक तू मुंहिंजो इश्क आ मां तुंहिंजो इश्क आहियां सुभान अल्लाह हथ मथे खण न हथ मथे खण न सुभान अल्लाह मरहबा मरहबा शाबाश पो इहो महबूब जो नूर अल्लाह ताला हजरत आदम अलैहिस्सलाम जे पुठीअ मुबारक में अमानत रखियो सुभान अल्लाह जेड़ी मल जो आदम अलैहिस्सलाम जे पुष्ट मुबारक में अमानत थी आयो रहायाई तोखे सजदे कंदड़न सुभान अल्लाह तसुम्मा अस्कना नूर मोहम्मद ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी ज़हर आदम फसारत मलाइकतु तक़िफु खल्फहु सफूफन यनजुरून इला ज़ालिका नूर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम जे पुष्ट मुबारक में नूर आयो पो जई जगह ते बीहे त अल्लाह जा मलाइक आदम जे पुठियों सिफूं बधी बीही रहन सुभान अल्लाह अरे खुदा जे महबूब जी तारीफ़ तो कयां जे मुसलमान आयो त ॾाढा ख़ुश थियो सुभान अल्लाह मरहबा मरहबा तुझे महबूब जी का तारीफ कया त का जाए न रहंदे त काथे माखे बिहारे सुभान अल्लाह सुभान सुधरो ऐं अल्लाह ताला तो फरमाए त जेको मुंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदो आहे त मां रब ख़ुशि थींदो आहियां वो जे अल्लाह खुश थई त हाणे जन्नत मिली बि ॿियो फाहो खपई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा शाबाश रब के अर्ज कई त मुंहिंजा मौला हे मलाइक जी पचरे कोन था छॾनि जाॾे वञा थो त पुठियों लॻा था वतन छा ॻाल्हि आहे रब फरमाइस त आदम मां तुझे पुठीअ में पंहिंजे महबूब जो नूर अमानत रखियो आहे
उन्हीं नूर जे दीदार जे लाइ मुश्ताक लगा था वतन हिननि वेचारनि जो ॾिसण मां ड्रो ई नथो थिए तॾहिं पचर नथा छॾनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मरहबा रब खे अर्ज़ु कयई त साईं नूर हुजे मुंहिंजे पुष्ट मुबारक में ॾिसी पिया वञनि असां छुटासीं रब फरमायुसि त ॾिसंदे जे महिरबानी कर त अल्लाह ताला आदम खे फरमायो त हिननि नहनि में नज़र कर सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल जो हिननि नहनि में नज़र कयई त हिननि ॿिन्ही नहनि मां हितां थी नबीअ साईं जे नूर जी लाट निकिरे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल जो या नूर जी लाट निकिती चुमी मरहबा मरहबा सुभान अल्लाह मरहबा मरहबा चुमी अखियुनि ते रखी हाणे मां तव्हां खां थो पुछां त असांजे ॾाॾे आदम इहो भलो कमु कयो या कसो हलो थोरो ॻाल्हायो त भलो कयईं न अरे नबीअ जे नूर जी ताज़ीम कयईं नबीअ जे नूर खे चुमियईं हरू भरू बूथ बुछड़ा न कन भाभी रात जो भेणा किनी ज़ाल खे दाजे वठूं त बि हणी चुमन सां कारे था विझोस बाक़ी साड़ भी नबीअ जे नूर सां थी वरी ॿुधो हिननि जा शैतानी धक मोली साहब असां बि चुमण जेका चुमूं पर असांखे त ॾिसण में अचे ई कोन थो पोइ असां कीअं चुमूं आदम त ॾिठो हो न स्वाद त पंहिंजे जाइ ते आहे पोइ जे नथो तोखे ॾिसण में अचे त पंहिंजे अखियुनि जो कुसूर सम्झ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿियो जवाब इहो वा त सफ़ा ऐं मरवे जे टकरनि ते पाणी बीबी हाजरा न ॾिठो हो 70 दफ़ा ड्रोड़ी ही पोइ त ज़मज़म जहिड़ा चश्मा पैदा थिया ऐं इहो अल्लाह जे नबीअ जे खुड़ीअ जो पाणी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये खुड़ियूं पे आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाबिया के जो तो यो ज़मज़म नबी शिरक तई नबी जे खुड़िया मुबारक जो चश्मो निकतल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हल साईं हाणे पानी त बीबी हाजरा न ॾिठो हो न अल्लाह साईं पानी त बीबी साहब को न ॾिठो पोइ 7 दफ़ा ड्रोड़ी ही असां मुला कंध थुला पेट थुला सहकी था मरूं 7 दफ़ा तो ड्रोड़ाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान हाणे उते ज़मज़म जड़ा खूह लगा पे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह नबी साईं फरमायो त जेडी मल जो यो पानी निकतो तो बीबी हाजरा थे अल्लाह रहम करे पत्थरड़ा खणी चौधारी पे चबे जम 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 सुभान अल्लाह मता हेडे होडे हलियो वने इते बीर बीर सुभान अल्लाह सुभान नबी साईं तो फरमाए त जेकरे बीबी हाजरा इन पानी के जम 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 न चवे हां त सॼी दुनिया में यो पानी फैलजी वने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चुमी हाणे खैरुल वलद मई युहयी रुसूमुल अब्द वल जद
भले पुट जो कमा त पंहिंजे भले पीउ जे भलनि रस्मुनि खे ज़िंदा रखे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो असांजो बाबो भलो। हाणे असां बि बाबे आदम जी सुन्नत पूरी कंदा आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हांखे जेकॾहिं नथी वणे त भली तव्हां न चुमो, असां तव्हांखे क़ुरान खणी कोन विधो आहे, पर जेके चुमनि था उन ॾे इहे पुछड़ियूं अखियूं करे न ॾिसंदो। इहा हिकु ॻाल्हि आहे। वरी नबी साईं जे वक़्त में हज़रत बिलाल मिंबर ते चढ़ियो, अज़ान पियो चवे, जेड़ी महिल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते आयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ नान खे चुमी अखियुनि ते रखियो ऐं क़ुर्रतु ऐनी बिका या रसूल अल्लाह जा लफ़्ज़ चयई त ऐ महबूब तू मुंहिंजे अखियुनि जो ठार सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं नबी साईं आए बि सुन्नत जमायत जे अखियुनि जो ठार। तो पिंडे को पूछे घेर दो। बिलाल लथो, महबूब मेहरबानी को नमाज पढ़ायो। पाण फरमायो तो नमाज पो पढ़ाईंदुसि। अॻ में मुंहिंजे खलील हिकिड़ो कमु कयो आहे, तव्हां मूं जेकॾहिं उन्हीअ खे ॾिठो वा त ॿुधाईंदव, न त मां ॿुधायांव। नबी साईं खे असाबनि अर्ज़ु कयो, जेके अबू बकर जे आस पास वेठा हा, चईं अबू बकर सिद्दीक़ खे असां अॼु नओं कमु कंदे ॾिठो आहे। सुभान अल्लाह, सुभान। कहिड़ो कमु कंदे ॾिठो अथव? चईं जेॾी महिल हज़रत बिलाल अज़ान में अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चयो त अबू बकर नान खे चुमी ऐं अखियुनि ते रखी ऐं क़ुर्रतु ऐनी बिका या रसूल अल्लाह चयो त महबूब तू मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बस उन्हनि जो ईअं फरमाइण। नबी साईं फरमायो त मन फअल मिसल मा फअल अन खलीली फी सुफूफिल क़ियामत वक़ाइदुहु इलल जन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेको शख्स अहिड़ी तरह कंदो जीअं मुंहिंजे खलील कयो आहे, त मां क़यामत जे ॾिहाड़े सिफ़ुनि में उन्हीअ जो तालिब हूंदुसि, माना ॻोल्हींदड़ हूंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फी सुफूफिल क़ियामत वक़ाइदुहु इलल जन्नत। ऐं मां उन्हीअ खे जन्नत जे तरफ़ वठी वेंदड़ हूंदुसि। वरी जे चओ वाह लिखे चई हा हदीस बराबर आहे पर ज़ईफ़ आहे। भला पोइ जे ज़ईफ़ आहे त पोइ उहा फ़ज़ाइल में त क़ाबिल क़बूल आहे न, त बाक़ी छाजे का अखियूं फोटारे। फ़ज़ाइल में क़ाबिल क़बूल आहे जेसिताईं इहा हदीस मौज़ूअ जे तरफ़ न वञे, माना मन घड़त हथ ठोकी जंहिंखे चइबो आहे। ज़ईफ़ा ग़रीब आहे पर फ़ज़ाइल में क़बूल आहे। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त इमामुल मुहद्दिसीन मुल्ला अली कारीअ जहिड़े जवान अहिड़ो त इन्हनि खे चपाट बूथ में मारी आहे। इन्हीअ हदीस जे शरह में लिखियईं त बल इज़ा सबत सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रफ़उहु इला सिद्दीक़ यकफ़ी लिल अमल। जॾहिं
या गाल हजरत अबू बकर सिद्दीक का मरफू साबित आहे तो बस अमल जे लाइ इहा ई काफ़ी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अमल जे लाइ इहा ई काफ़ी आहे, मरफू हदीस है। अरे उन्हीअ खां बाद में अञा हिकिड़ी ॻाल्हि कंदो साम इंशा अल्लाह ताला त सीनो मदीनो बणिजी पवंदो। ऐं नबीअ साईं जे शान ते मुसलमान मोमिन ठरंदो आहे, मुनाफ़िक सड़ंदो आहे, ॿरंदो आहे। ॻाल्हि सही सिधी आहे। हाणे नबीअ साईं फरमायो मन समिअ इस्मी फिल अज़ान। नबी साईं फरमायो त जय ॿुधो मुंहिंजो इस्म अज़ान शामिल फकब्बल इब्हामैहि, वो बई नहन चुमे। वमसह ऐनैहि, चुमी वरी अखिन ते रखी। ये खुद नबी जो फरमाना रूहुल बयान में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अखिन ते रखे चुमियई। नबी साईं तो फरमाए त ला यम अबदा असली अंधो न थींदो। सुभान अल्लाह, मरहबा मरहबा, सुभान अल्लाह। ऐं वकुल्त शफीअन यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहुं मां इन्हीअ शख़्स जी शफ़ाअत कंदुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे जे अहिड़नि ॻाल्हियुनि खे अञा बि न मञे त पोइ इहो कॾह वारो ज़िद आहे। थोरो ॻाल्हायो, कॾह वारो ज़िद आहे। वो सोटी हुजे साण तो गॾह गहु ई न करे। भलियूं ॻाल्हियूं अथव, गैरत कयो सुन्नी, हिम्मत कयो। तव्हां मदीने वारे साईं जा हिन दुनिया में सिपाही बणिजी रहो। क़यामत जे ॾिहाड़े प्रोटोकॉल तव्हां आशिकनि जो हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, मरहबा। शाबाश। वो बाबो आदम अलैहिस्सलाम अकेलो वेठो हो जन्नत में। रब के अर्ज कई त मुंहिंजा मौला अकेलो वेठो आया, को मूंखे पंहिंजे जिन्स जो माण्हू तॾहिं त मां विरूह विंदर वेही कयांसि। इंसान वरतला उनसम माना विरूह। अल्लाह ताला फरमास ठीक आहे। ॾाढो आदम अलैहिस्सलाम जन्नत में सुम्हियो पियो हो। ओ हेॾो खॿे पासे ॾो जेका लुंडी पासरी आहे उन्हीअ मां अल्लाह ताला ॾाढी हवा खे पैदा कयो। जेका अल्लाह रब्बुल आलमीन तोहफ़ो ॾाढे आदम खे ॾिनो, तूं छा थो सम्झी? हसीन जमील अल्लाह ताला जे तरफ़ खां सिंगारियल संवारियल। जेॾी महिल जो बाबे आदम ॾिठो त अल्लाह सही क़ुरान में चयो आहे त खुलकल इंसान अजूला, असां इंसान खे तकड़ो करे पैदा कयो आहे। बस ॾाढे आदम बि देर न कई, मद यदहू इलैहा, हथ ढिघा कयई, भाकुर पायांसि,
मिठड़ी जासे नालो पुछासे अल्लाह ताला मुझी दुआ कबूल कई माखे हम के सजो मानू नहीं त दरवाजे ते बीठा हा मलाइका उन्होंने आवाज दिनुस त महया आदम हथन पाजन के झल रोक ॾाढे आदम मलाइकन के चयो त जॾहिं अल्लाह साईं माखे पैदा पे कयो तव्हां को सलाह पुछी तॾहिं बि मुंहिंजी मुखालफ़त कई आहे थोरो ॻाल्हायो त वरी हाणे मां अल्लाह साईं खां अर्ज़ु करे पंहिंजे जिन्स जो माण्हू वरितो आहे त वरी इते बि बीठा था दाबा जो महया आदम मां त अड़जी वियो आहियां तव्हां चई साईं तूं असां मूं अड़जी न पो ॻाल्हियूं असां बि सभु सचियूं चयूं त इन्हनि खे पैदा न कर इहे खूनी फसादी थींदा आहियूं या न बाक़ी रहियो सुवाल इहो त असां तोखे झलियूं था त इहे इन खे इस्तेमाल न कर अॻ में महर ॾे महर ॾींदा आहियो शाबाश रब खे अर्ज़ु कई त मुंहिंजा मौला हितड़े बैठो आहियां जन्नत में कंगण काॾां आणिया दोरियूं काॾां आणिया भूलो काॾां आणिया हसड़ियूं काॾां आणिया चूड़ियूं काॾां आणिया छा ॼांसि महर त अल्लाह ताला वही कयसि सोन न चांदी न तुझो महर इहो था मुक़ररु कयूं त सल्ल अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशरीन सलातन तू मुझे दिलबर हबीब ते 20 दफा सलात पढ़ इहो तुझो महर वा हवा तुझी साल है सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन्हीअ मां साबित थियो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां पहिरियों असांजो हुज़ूर हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेकॾहिं पहिरियों न हुजे हा त ये दुरूदन जा तोहफ़ा रब कंहिंॾे पे मोकिलिराया सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां लाड़काणे मो हे रूमाल मोकिलिया साईं हाफ़िज़ गुलाम मोहम्मद सिकंदरी ने जॾहिं हे हिकिड़े भिरिया में हुजे वठे न जॾहिं हे हूंदो ई कोन को त माण्हू मांगे चरियो चवंदा त बाबा रूमाल छो थो विञाए सऊदीअ जो थियो आहे ई कोन को कंहिंॾे थो मोकिले त ख़ुदा तबारक व तआला जेके आदम खां दुरूद पे पढ़ाया जे नबी न हुजे हा त इहे दुरूद कंहिंॾे पिया वञनि साबित आहे त नबी अॻ में हो आदम पोइ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ऐं तकरीर मां तव्हांखे सुठी ॿुधाई आहे बाक़ी मीलाद शरीफ़ जे लाइ हिकिड़ी नात ॿुधायूं थो वञां उहो ॿियो अॼु नई सुखड़ी आंदी धमाल चवे थो त तलबी त घर आबाद थे महबूब जो मिलाद कर थोड़ा घना कुछ ॾई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर तलबी त घर आबाद थे तलबी त घर आबाद थे महबूब जो मिलाद कर थोड़ा घड़ा कुछ ॾई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर अॼु जा बजा हर मुल्क में हर
हर कहे हबीब जो काज क्यों सुभान अल्लाह सुभान अज जा बजा हर मुल्क में हर कहे हबीब जो काज क्यों आ तू भी शाहनशाह जो हाय आ तू भी शाहनशाह जो गाए शुगुल दिल शाद कर थोड़ा घना कुछ नहीं कड़ा यार रखे प्यो यार तल भी त घर आबाद थे महबूब जो मिलाद कर थोड़ा घना कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो शाद कर बहरा विझी प्यारो पलंगो उनते वरी खुशबू खिंडा पहिरां विझी प्यारो पलंग उन ते वरी खुशबू खिंडा बहरा विझी प्यारो पलंग उनते वरी खुशबू खिंडा बहरा विझी प्यारो पलंग उनते वरी खुशबू खिंडा इंशा अल्लाह ईंदुई पुनलो इंशा अल्लाह ईंदुई पुनलो पंहिंजो पको एतकाद कर थोड़ा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर त घर आबाद थिए महबूब जो मिलाद कर थोड़ा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर हिन साल ॾिसो है कौन नहीं सुभान अल्लाह बे साल कीअं थी बीण थई हिन साल ॾिसो हे कोण ॾेई ॿिए साल थी कीअं बीण थई अरबी मिठो चवंदुई त घुर छा थो घुरी इरशाद करे अरबी मिठो चवंदी त घुर छा थो घुरी इरशाद कर थोड़ा घणा कुछ ॾेई खड़ा पंहिंजे यार खे पियो याद कर तलबी त घर आबाद थिए महबूब जो मिलाद कर थोड़ा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर लख रहमतूं लहजूं रहियूं रब जूं रबीउल अव्वल ते लख रहमतूं लहजूं रहियूं रबीउल अव्वल ते लख रहमतूं लहजूं रब जूं रबीउल अव्वल ते लख रहमतूं लहजूं रहियूं रब जूं रबीउल अव्वल ते झल झोलो बिस्मिल्लाह चई झल झोलो बिस्मिल्लाह चई उजल सहन आबाद कर थोड़ा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर तलबी त घर आबाद थे महबूब
जो मिलाद कर थोरा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर तशरीफ आवर जो तोखे सुभान अल्लाह ॾह वाधायूं ने हमें तशरीफ आवर जूं तोखे ॾह वधायूं ॾे हमें मुर्की मुबारक बाद चर माण्हू ॾियनि मंज़ूर कर मुर्की मुबारक बाद कर थोड़ा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर तलबी घर आबाद थे महबूब जो मिलाद कर थोरा घणा कुछ ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर मुझे मोहम्मद घोट जो हुबदार थी पवंदे तपो 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 कहीं भी फतेह में नफासते अज पाण खे आजाद कर कहीं भी फॾे में नफासंदे अॼु पाण खे आज़ाद कर थोड़ा घणा कुझु ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर तलबी घर आबाद थे महबूब जो मिलाद कर थोरा घणा कुझु ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर सुहिणे नबीअ जे नाम ते रब ॾे त मां ॾींदो वञा सुहिणे नबीअ जे नाम ते रब ॾे त मां ॾींदो वञा गुलाम नबीअ मिस्कीन जो गुलाम नबीअ मिस्कीन जो मक़बूल खे फरियाद कर थोड़ा घणा कुझु ॾेई कणा पंहिंजे यार खे पियो याद कर तलबी दगर आबाद थे सुभान अल्लाह अरे 4:30 पौणा 5 थिया अथव वज़न ॿार खे पूरो रखियो आहे वरी पोइते बि कुझु को इंतज़ार आहे पोइ कॾहिं कसु कॾहिं कसर अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां जे माल बचड़नि में रहमतूं बरकतूं फरमाईंदो वॾी महिरबानी कयव तव्हां आयो असांजी इज़त कई अथव अल्लाह खे सवालात ॿिन्ही जहाननि में तव्हां इज़त वारा बणबो ऐं ॿियो मदीने वारे साईं जी इश्क ऐं मोहब्बत में आया आहियो इहो ई इश्क ऐं मोहब्बत त कब्र ऐं क़यामत में कमे इंशा अल्लाह तबारक व तआला उहो ॾींहुं परे कोन्हे जहिड़ी महल अदालत जी रब जी कुर्सी पवंदी ऐं फ़ैसिलो हलंदो त हिकिड़े आशिक़ चवा त तुसां कचहरी हक़ दी बेठी हो इथां झूठ न कोई दलील होवे उथां कम नहीं को सिफारिशां भावे मूसा भावे खलील होवे जहदा फैसला अर्श
साथे हो जावे ओदी मोड़ न कोई अपील होवे रफीक मुकद्दमा वो क्यों हारे जेदे पासे मुहम्मद वकील होवे। ॿियो शहर भी ॿुधी छॾियो अनवर जे सदके में ॿुधायूं था वञा चवे तो 1,24,000 दे विच महबूब मेरा जड आ खड़सी सिर ते ताज शफाअत जा यासीन दा सेहरा पा खड़सी ओह वेले देखी शान मैंने माहिदा जिथा शम्स कमर शर्मा खड़सी खुद अल्लाह साईं सलवाता पड़सी जड़ा मुख तू भुंड लहा खड़सी आदम तूला ईसा ताई सब अंबिया सीस निवा खड़सी माता कल बसर दा कजला पाके सारी दुनिया दा हुस्न मिटा खड़सी बदकार उम्मत दे खातर बख्ता रहमत दा मीह बरसा खड़सी। अरे साईं हाफिज गुलाम मोहम्मद के अर्ज़ा मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम चमकाते बाका चाँद उस दिल अफरोज़े साअत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम गौसे आज़म इमामों तो का बन्नो का जलवाए शाने कुदरत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम अस्सलाम बागु जन्नत वहदत के फूल और ये सलामे आज जाना हो कबूल अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه। मुंहिंजा परवरदिगार पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो तफ़ील असांजो हिते वेहण ॿुधण पंहिंजी बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल मंज़ूर फरमा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मीलाद शरीफ जे बरकत जे तफ़ील जिन जो भी जायज़ नेक तमन्ना सभिनी जो जायज़ नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी सच्ची कामिल मोहब्बत अता फरमा। पंहिंजे महबूब जे सुन्नतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। उहे कम करा जंहिंमें तूं राज़ी तुंहिंजो महबूब मदीने वारो साईं राज़ी हुजे। ज़मीन ऐं आसमान जी मुसीबत आफ़त खां निजात अता फरमा। महबूब जे मीलाद शरीफ जी बरकत जे तफ़ील जेके भी बीमार आहिनि सभिनी खे शफ़ा कामिला ऐं शफ़ा आजिला अता फरमा। जेके भी कर्ज़दार आहिनि उनखे कर्ज़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। असांखे बार बार काबतुल्लाह शरीफ गुंबद ख़िज़रा जी हाज़िरी नसीब फरमा। असांजे हाफ़िज़ साहब के साईं अली अकबर के सेहत तंदुरुस्ती सां गॾु शफ़ा कामिला ऐं ख़िज़री हयाती अता फरमा। अञा वधीक दीन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमा। अहले सुन्नत वल जमात जो बोलबाला फरमा। आलम इस्लाम जो बोलबाला फरमा। असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दे सुन्नतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह।